हाला बिछा लिंक रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सजाद मेमण। जी सजाद, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। बिल्कुल हाला भिरशा लिंक रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौत ऐं ज़ख़्मियुनि खे भिरशा जे सरकारी अस्पताल आंदो वियो आहे। फ़ौत थियल 36 वरहनि जे ख़ालिद हुसैन शाह वलद ग़ुलाम मोहम्मद शाह जो तइल्लुक़ भानोट सां आहे, जॾहिं त ज़ख़्मी थियल भिरशा वासी ख़ालिद हुसैन ऐं मोहम्मद नोमान राजपूत खे नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर कयो आहे। सैयद ख़ालिद हुसैन शाह जे ओचिते वफ़ात ते वारसनि में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।